डॉक्टर साहब तव्हांखे भली कार चऊं था ऐं अॼु जे हिन अहम ॾींहं जे हवाले सां असां गुफ़्तगू कईसूं त हीउ जेको असांजो सफ़रु आहे जेको 1940 में 23 मार्च खां शुरू थियो, पोइ 1947 में 14 अगस्त ते उन ख़्वाब जी साबियां थी। पर उन ख़्वाब जी साबियां खां पोइ जेको उन ख़्वाब जी जेका समरात अवाम खे मिलणु खपंदा हुआ, अॼु जॾहिं असां 47 खां पोइ जॾहिं तक़रीबन मुनी सदी जो सफ़रु असां पूरो करे चुका आहियूं, त असांखे लॻे थो त मुल्क जे अंदरि गुरबत आहे, मुल्क जे अंदरि अवाम जी वॾी अक्सर जेका आहे उहा बुख ऐं बदहाली जो शिकार आहे। मुल्क जे अंदरि जेका हिकिड़ी जमहूरी इदारनि जी बालादस्ती जेका आहे उन जे अॻियां हिकिड़ो वॾो सुवाल जेको आहे बीठल आहे। उनखां अलावा मुल्क जे अंदरि जेको कानून जी ऐं आइन जी हुक्मरानी वारो जेको तस्वुरु आहे उन जे आॾो बि सुवाल बीठल आहिनि। त असांजो इहो सफ़रु असां किथे कहिड़ियूं ग़लतियूं कयोसीं जो अॼु असां हिते पहुता आहियूं? वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां त हीउ जेके प्रोग्राम पिया कयो। अच्छा, सभिनी खां पहिरें हीउ जेको असां चऊं था त इहो 70-75 साल जो जेको सफ़रु आहे असां किथे पहुचूं, त मुंहिंजो ख़्यालु आहे इन खां अॻु असांखे ॾिसणु खपे त मुल्क ठहियो कीअं, ऐं इन मुल्क ठहण में जेके सोशल फोर्सिस हुयूं, जेके असां चवंदा आहियूं त समाजी क़ुवतूं कहिड़ियूं हुयूं। त इहो मुस्लिम लीग जी जेकी तहरीक हुई या मुस्लिम मेजॉरिटी सूबनि में न हुई जिथे पाकिस्तान क़ाइमु आहे, बल्कि उन्हनि इलाइक़नि में हुई जिते मुस्लमान जेके आहिनि अक़लियत में हुया, मतिलबु यूपी सीपी बिहार वग़ैरह में। ऐं वॾे हद ताईं मतिलबु तव्हां ॾिसो 1937 ताईं मुस्लिम लीग खे न त को अक्सरियत हासिलु हुई इन्हनि सॼनि सूबनि में, न पंजाब में न सिंध में, सवाइ बंगाल जे। त पोइ हीउ जेको 1946 में जॾहिं नज़र अचणु शुरू थी वियो त हाणे त वारागो थींदो ऐं मुल्क ठहंदा ॿिया, त पोइ जेके वॾा जागीरदार हुया, हीअ जेके शराइन जन जा मालिक हुया, हीअ फ़क़ीर हुया, पीर हुया, इन्हनि सभिनीनि खे लॻो त हाणे पाकिस्तान ठहण वारो आहे। ऐं कांग्रेस उते ऐलान करे छॾियो हो त भई असां लैंड रिफॉर्म कंदासूं, मिलत ज़राई सुधारा आणींदासूं। तॾहिं मुस्लिम लीग चयो त असां को ज़राई सुधारा कोन आणींदासूं। त पोइ हीउ सरफिरोज़ ख़ान जेको बाद में पाकिस्तान जो वज़ीर आज़म ठहियो, उन खां असांजे हिकिड़े मार्क्सिस्ट दोस्त प्रोफेसर हमज़ा अलवी 1951 में इहा ॻाल्हि पुछा कई त तव्हां त मुंड में यूनियनिस्ट पार्टी में हुयो, तव्हां सेकुलर हुयो, पोइ तव्हांखे छा थियो जो तव्हां मुस्लिम लीग जी हिमायत कई? त उन्हनि जो चवणु हो त भाई मुस्लिम लीग असांखे चयो त असां तव्हांजा ज़राई सुधारा कोन कंदासूं, जॾहिं कांग्रेस चयो त असां ज़राई सुधारा कंदासूं। त पोइ असां पंहिंजी ज़मीनूं बचायूं आहे ऐं मुस्लिम लीग में शामिलु थियूं आहे, या असां पंहिंजी ज़मीनूं जेके फुरायूं आहे कांग्रेस में वञूं आहे सेकुलर थियूं आहे। त हीउ तमामु अहम टर्निंग पॉइंट हो। त हाणे हीअ जेके तव्हां ॻाल्हि कई त हिन मुल्क में गुरबत आहे, हिन मुल्क में अफ़लास आहे, हिन मुल्क में जेको आहे हेव्स नॉट वधंदा था वञनि, त पोइ उन में असांखे बुनियादी तौर ते उन सबब खे ॻोल्हणो पवंदो। ऐं तव्हां ॾिसो फौरन 1951 में बंगाल में जेके हाणे असां बांग्लादेश ऐं त ओड़ी महिल असां जेको उनखे ईस्ट पाकिस्तान चवंदासूं, उते जा जेके बंगाली आहे उन्हनि चई छॾियोसीं त असांखे हीअ ज़राई सुधारा करणा पवंदा, ऐं उन्हनि ज़राई सुधारा कया। ऐं जंहिंजो कारण तव्हां ॾिसो अॼु बांग्लादेश किथे बीठो आहे 1971 खां पोइ, ऐं असीं किथे बीठा आहियूं। त मुंहिंजो ख़्याल में कुझु बुनियादी सवाल असांखे पंहिंजे पाण खां पुछणा पवंदा त हीअ जेके असां कंप्रोमाइज़ पॉलिटिक्स कईसीं, अॼु बि इहो ई साॻियो हाल आहे। कंप्रोमाइज़ पॉलिटिक्स जेके कयूं था, त कंप्रोमाइज़ पॉलिटिक्स जा नतीजा बि कंप्रोमाइज़ असांजे साम्हूं था अचनि। अच्छा डॉक्टर साहब, पर इहो त थियो हिकिड़ो क्लास क्वेश्चन जेको आहे उन जे हवाले सां ॻाल्हायूं था पिया, पर ज़ाहिर आहे अॼु जे दुनिया में पाण ॻाल्हायूं था ऐं उन वक़्तु जॾहिं लैंड रिफॉर्म्स जूं ॻाल्हियूं थींदियूं हुयूं हिंदुस्तान जे अंदरि थियूं, पाकिस्तान जे अंदरि बि अयूब ख़ान जे दौर में बि लैंड रिफॉर्म्स जी ॻाल्हि थी, भुट्टो साहब जे दौर में बि लैंड रिफॉर्म्स जी ॻाल्हि थी। उहे लैंड रिफॉर्म्स अमली तरह केतिरियूं थियूं उहो हिकिड़ो ॿियो नुक़्तो आहे, पर हिकिड़ो इहो दौरु हुयो जंहिंमें लैंड रिफॉर्म्स जी ॻाल्हि थी। हाणे त हिंदुस्तान समेत पंहिंजो हिन रीजन छा पूरी दुनिया जे अंदरि जेको आहे उहो सरमाएदाराना निज़ाम जी ॻाल्हि आहे, ऐं चीन खां वठी पूरी दुनिया जो जेकॾहिं असां मंज़रनामो ॾिसूं त दुनिया त हाणे उहा जेका आहे हैव नॉट्स जंहिंजी ॻाल्हि कयो था, उन्हनि जे लाइ त मईशत दुनिया जी जेका ग्लोबल इकोनॉमिक सिस्टम आहे उन में जेको असांजे सोशलिस्ट ब्लॉक जे अचण खां पोइ जेको इहो तसवुरु बुरियो त हैव नॉट्स जी ॻाल्हि करणी आहे, अहिड़ी मईशत जंहिंमें हैव नॉट्स जो जेको आहे उनजे लाइ कुझु हुजे। हाणे त दुनिया उनखां घणो अॻिते निकिरी वई आहे। हाणे छा मसइलो आहे असांजो त असां अॼु जेको आहे उन जेको आहे दुनिया उन जेको कैपिटलिस्ट मोड ऑफ इकोनॉमी मां उनजा जेके हैव नॉट्स आहिनि उहे मुस्तफ़ीज़ पिया थियनि, पर असांजो जेको हैव नॉट आहे उहो अॼु बि जेको आहे बुख ऐं बेरोज़गारी जे भर चढ़ियल आहे। जी अदा, जो कारण इहो ई आहे न, असां हिन मुल्क में न त को इंडस्ट्री हुई, न त को इंडस्ट्रियल सेटअप ठाहियोसीं। तव्हां ॾिसो न, उहा ई मुसीबत इहा आहे त असां रेंटल इकोनॉमी ते हलायोसीं इहो मुल्क।
असां सोचियोसीं त भाई ही असां छो त कम्युनिस्ट ब्लॉक जे अॻियां जेको आहे फ्रंट लाइन हूंदासीं, ही लिखियल ॻाल्हियूं, ईअं की लिखियल ॻाल्हियूं कोन्हनि। अफ़गान जहाद खां मीर अयूब ख़ान जे दौर खां 1950 खां असां चयोसीं असांखे महिनत करण जी का ज़रूरत कोन्हे, असां मिशनरी तौर ते वड़ंदासूं ऐं असांखे ॿाहिरियां पैसा ईंदा, असांखे नवाण आणण जी कहिड़ी ज़रूरत आहे। इहो ई कारण आहे त हिन मुल्क में ना त इंडस्ट्री लॻी ना कुझु डेवलपमेंट थी। हाणे तव्हांजो जेको हाणे जेके तव्हां सुवाल पिया कयो त इंटरनेशनली जेकी दुनिया में इकॉनमी जी सूरत हाल बदिली आहे, तव्हां इकॉनमी में कुझु पैदा कंदो त एक्सपोर्ट कंदो न। अगरि जॾहिं असां पैदा ई कोन था कयूं, असां का शइ ठाहियूं नथा जेके दुनिया खे मोकिले सघूं, त पोइ असांजी एक्सपोर्ट त ज़ीरो हूंदी न। ऐं जंहिंजो हाणे तव्हांखे सूरत हाल नज़र थी अचे त असां वटि का अहिड़ी का मशीनरी आहे कोन, असां वटि हाई क्वालिटी जेका प्रोडक्ट अचनि कोन थियूं, मतिलबु IT जी इंडस्ट्री आहे या ॿी कई इंडस्ट्रियूं। टेक्सटाइल इंडस्ट्री जेकी असां 50 ऐं 60 जे ॾहाकनि में ई साॻी इंडस्ट्री आहे, तव्हां दुनिया खे केतिरी टेक्सटाइल विकिणंदो? ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां तव्हांखे उनखे अॻिते वञणो पवंदो, उहो असां वटि आहे कोन। मिसाल तौरु 1970 में जॾहिं असांखे सोवियत यूनियन स्टील मिल ॾिनी पाकिस्तान खे, स्टील मिल खे चइबो आहे त इट्स अ मदर ऑफ ऑल इंडस्ट्री, त जेकॾहिं स्टील मिल लॻंदी आहे त पोइ उन खां पोइ तव्हांजी अॻिते जेकी आहे नई इंडस्ट्री लॻंदियूं। असां हुन स्टील मिल जो छा हाल कयो हुते? रीज़न इहो ई हो त असांखे का शौक़ु कोन हो। असां सम्झूं पिया त ईज़ी मनी ईंदी, ईज़ी पैसा ईंदा, त जहाज जे नाले ते अचनि, ॿिए नाले ते अचनि, जंहिंजे करे असां सोसाइटी खे इनटॉलरेंस करे छॾियोसीं। सोसाइटी में साइंटिफिक अप्रोच निकिरी वई। तव्हांखे यादि हूंदो 4 साल अॻु में सियालकोट में हिकिड़ो श्रीलंकन शहरी हो जंहिं ते असां कूड़ो बिलासफहमी जो इल्ज़ाम आयोसीं, उनजी लाश खे ॿाहिरि ॾिनीसीं, सॼे शहर में उनखे घुमायोसीं, त असां दुनिया खे पैगाम छा ॾिनोसीं? पैगाम इहो ॾिनोसीं त इहो उहो माशरो कोन्हे जे माशरे में को अचे ऐं जे माशरे में को कमु करे या कुझु सूरत हाल थिए। त इन सूरत हाल में डॉक्टर साहब जेको तव्हां 70 जे ॾहाके जी ॻाल्हि कयो था, 70 जे ॾहाके में पंहिंजो स्टील मिल्स ऐं हैवी मैकेनिकल कॉम्प्लेक्स, हैवी इलेक्ट्रिकल कॉम्प्लेक्स, उनखां पोइ असांजी जेका स्टेट ओन जेका असांजी इंडस्ट्री लॻी, जंहिंमें पाक सऊदी फर्टिलाइज़र ऐं उनखां अलावा पाक चाइना, पाक जेको आहे अरब जेको आहे फर्टिलाइज़र जा कारखाना लॻा। उन दौर में जेको आहे नेशनलाइज़ेशन जी पॉलिसी बि ठही ऐं सनअतुनि खे वरितो वियो। इहो बि मुल्क जे अंदरि हिकिड़ो डिबेट थींदो आहे त जेकॾहिं असां उन वक़्तु ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिबु इहा नेशनलाइज़ेशन जी पॉलिसी न करे हा, त शायदि असांजे मुल्क में बि के टाटा, के बिरला, के इन तरह जा वॾा जेके आहिनि पंहिंजो सनअतकार जेके आहिनि उहे पैदा थी वञनि हा। जॾहिं त तव्हां ॻाल्हि जी 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 डॉक्टर साहब जी अदा ॾिसो, पाकिस्तान में त हिकिड़ो डिबेट रहियो आहे मुंड खां, त पाकिस्तान में ही भुट्टे साहब जी नेशनलाइज़ेशन जेकी आहे को काराइती साबित कोन थी। मुंहिंजो ख़्यालु आहे त इन खां अॻिते हली करे ॾिसे। मां छड़ो उन एज जी ॻाल्हि कोन थो कयां, दौर जी ॻाल्हि कोन थो कयां, मां हिकिड़ो सिंबॉलिक तव्हांखे ॾसियां पियो त ई शयूं। मतिलबु 1971 में जॾहिं मुल्क ड्राई वियो, मुल्क टुटी वियो, जेकॾहिं इहो नेशनलाइज़ेशन न हुजे हा त शायदि इहो मुल्क अॻिते वधी कोन सघे हा। इहो चवणु मुंहिंजो मक़सदु कोन्हे। मक़सदु इहा आहे त मसइला एजुकेशन सेक्टर जी मां ॻाल्हि थो कयां, त उन दौर में एजुकेशन सेक्टर जेको हो उन में न्यू लिबरल इकॉनमी कोन हुई। न्यू लिबरल इकॉनमी जे करे डिफरेंस वधिया आहिनि। भला असां जॾहिं आयासीं या बाक़ी जेके असांजा सीनियर दोस्त हुया उहे सभु सरकारी स्कूलनि खां पढ़ी आया। हाणे सुवाल इहो आहे त सरकारी स्कूल त वधी आहिनि, क्वालिटी ऑफ एजुकेशन जेकी आहे उहा सरकारी स्कूलनि में जेके आहे हाणे उहा रही कोन्हे जेकी अॻियां हुई, उनजी जाइ ते हाणे न्यू लिबरल इकॉनमी अची वई आहे। सुवाल इहो आहे त ऐं जॾहिं तव्हां ही जेके तव्हां ॻाल्हियूं कयो था कैपिटलिस्ट सोसाइटी जी, त अॼु बि वेस्ट में सरकारी ऐं पब्लिक सेक्टर स्कूल जेको आहे उनजी अहमियत हूंदी आहे, उते जी शयुनि खे वधीक अहमियत ॾिनी बि आहे। त सुवाल इहो आहे त हिन मुल्क में जेको ओवरऑल डिक्लाइन आयो आहे उन खे थोरो लार्जर डिबेट में आणिजे त हिन मुल्क जा कुझु यूनिक इशूज़ आहिनि जेके असां पंहिंजे हथनि खां क्रिएट कया आहिनि, ऐं उन मसइलनि खे असां बजाए उन जेके घटि करण जे उनखे वधाईंदा था वञूं डिफरेंट फैक्टर्स खां।